अज असांजे विच में आहिन श्री विजय केसवानी, जेके वास्तु शास्त्र, फेंगशुई ऐं ज्योतिष जा ॾाढा वॾा ॼाणी आहिनि, घणेई एक्सपर्ट आहिनि। उन्हनि जा वास्तु शास्त्र, ज्योतिष ऐं फेंगशुई ते घणेई प्रोग्राम घणेई टीवी चैनल्स ऐं केबल नेटवर्क्स ते अची चुका आहिनि। अॼु जे हिन अंक में श्री विजय केसवानी असांखे ॿुधाईंदा त असांखे घर में कहिड़ा यंत्र रखण खपनि, जिन जे रखण सां असांजे घर में खुशहाली अचे ऐं असांजूं परेशानियूं दूर थियनि। असांजे घर में पहिरीं मेन डोर ते यानी मुख्य दरवाजे ते असांखे अंदर ऐं ॿाहिरि ॿिन्ही साइड में श्री गणेश यंत्र रखणु खपे। इहो असांखे यंत्र कंहिं बि साए मंगल खां रखणो आहे। 9 बजे जे अंदर सुबुह जो इहो असांखे उते लॻाइणो आहे ऐं उन ते ओम गण गणपतये नमः जे मंत्र जी 11 मालाऊं चवणियूं आहिनि। ईअं करण सां जेके बि घर में दोष आहिनि, जेके बि तव्हांजे ज़िंदगीअ में तकलीफ़ूं आहिनि, उहे आहिस्ता आहिस्ता घटि थींदियूं। सर, तव्हां असांखे हाणे इहो ॿुधायो त अलॻि अलॻि दिशाउनि में वास्तु शास्त्र जे अनुसार कहिड़ा कहिड़ा यंत्र लॻाइण घुर्जनि? वास्तु शास्त्र में अलॻि अलॻि दिशाउनि में अलॻि अलॻि ग्रह विद्यमान आहिनि। अलॻि अलॻि ग्रहनि जी जॻह आहे ऐं उन अनुसार ई अलॻि अलॻि ग्रहनि जे हिसाब सां अलॻि अलॻि यंत्र उन जॻह जे मेन दरवाजे ते ऐं अलॻि अलॻि ग्रहनि जे अनुसार ई घर में उन जॻह ते ऐं उन दिशा में असांखे उहे यंत्र लॻाइण खपनि। मेन डोर अगरि तव्हांजो ईस्ट में आहे त उन में अंदर ऐं ॿाहिरि सूर्य भगवान जो यंत्र लॻाइण खपे ऐं उन ते मंत्र ओम ह्रीम सूर्याय नमः इहो जप करणु खपे ऐं इहो घटि में घटि 1100 दफ़ा जप करणु ज़रूरी आहे, यानी 11 मालाऊं तव्हांखे ज़रूरु करणु खपनि। ऐं इहो सुबुह जो सवेल जंहिंमहिल सूर्य उदय थी रहियो आहे, जंहिंमहिल सूर्य निकिरी रहियो आहे, सिज जंहिंमहिल सुबुह जो सवेल ई निकिरी रहियो आहे, उन महिल ई असांखे पंहिंजे मेन डोर ते, मेन दरवाज़े ते लॻाइणु खपे। अगरि तव्हांजे घर जो मुख्य दरवाज़ो यानी मेन डोर साउथ ईस्ट डायरेक्शन यानी आग्नेय दिशा में ऐं उत्तर ओभर वारी दिशा में आहे त उते तव्हांखे शुक्र देवता जो यंत्र लॻाइणो आहे। शुक्र देवता असांखे सुठी सिहत, सभिनी सां प्यार ऐं सुठी ज़िंदगीअ में तरक़ी ॾींदो आहे ऐं इन डायरेक्शन में ई अग्नि आहे। जंहिं अग्निअ खे असां अगरि बराबरि ढंग सां पंहिंजे जीवन में इस्तेमालु कयूं था त उन मां ई असां अॻियां वधूं था। जीअं सम्झो त अगरि असां हिते रंधिणो ठाहे रहिया आहियूं त उन जॻह में ई अगरि जेको बि रोटी ठहे थी त उतां जी असांखे सुठी शक्ति मिलंदी आहे ऐं उतां ई असांजे घर में वाधारो बि थींदो आहे। हिन यंत्र खे तव्हांखे साए जुमे ॾींहुं लॻाइणो आहे। सुबुह जो 8 ऐं 9 जे विच में लॻाइणो आहे ऐं इन ते ओम शुक्राय नमः इहो जप करणो आहे। 1100 दफ़ा इहो जप करणो आहे ऐं पंहिंजे मेन डोर ते अंदरां ऐं ॿाहिरां ॿिन्ही दिशाउनि में तव्हांखे इहो यंत्र स्थापित करणो आहे। तव्हांजो घर जो अगरि मुख्य दरवाज़ो ॾखण पासे आहे त इन जॻह में मंगल ग्रह जो वास हूंदो आहे ऐं मंगल ग्रह हिते हुजण जे करे तव्हांखे मंगल जो यंत्र जेको टिकुंडे जे शेप में हूंदो आहे उहो अंदर ऐं ॿाहिरि लॻाइणो आहे। साए मंगल ॾींहुं ई लॻाइणो आहे ऐं इन ते मंत्र जेको चवणो आहे उहो आहे ओम भौम भौमाय नमः। ओम भौम भौमाय नमः इन मंत्र खे तव्हांखे हमेशह जपणो आहे। जेतिरी तव्हां तरक़ी चाहियो था, अगरि तव्हांजो विल पावर ॾाढो घटि थी वियो आहे त बि इहो मंत्र तव्हांजे लाइ ॾाढो सुठो आहे। अगरि तव्हांजे तव्हांजी कार खे या गाॾीअ जो घड़ी घड़ी एक्सीडेंट थींदो आहे त बि इहो यंत्र तव्हां पंहिंजे गाॾीअ जे डैशबोर्ड ते लॻाए सघो था। उन सां बि जेके बि तकलीफ़ूं आहिनि उहे दूर थींदियूं आहिनि। ऐं अगरि तव्हांखे नई प्रॉपर्टी वठणी आहे तॾहिं बि इन यंत्र खे इस्तेमालु करे सघिजे थो। इन सां तव्हांजे अंदरि लीडरशिप क्वालिटीज़ ईंदियूं आहिनि। तव्हां पंहिंजे ज़िंदगीअ में जाम तरक़ी कंदा आहियो। अगरि तव्हांजे मथां कुझु कर्ज़ आहिनि त उहे धीरे धीरे आहिस्ता आहिस्ता घटि थी वेंदा आहिनि। ऐं अगरि तव्हांजे घर में कंहिंजी सिहत ठीकु न आहे त उन जे सिहत में बि सुधार ईंदो आहे।
अगर तव्हांजे मुख्य दरवाज़ो घर जो या ऑफिस जो साउथ वेस्ट यानी नैऋत्य दिशा में आहे, ॾखण ओलह पासे में आहे, त हिते राहु ऐं केतु ॿई ग्रह विद्यमान हूंदा आहिनि। राहु ऐं केतु जा यंत्र ॿई तव्हांखे छंछरु ॾींहुं पंहिंजे घर जे दरवाजे जे ॿाहिरां ऐं अंदरां चौखाट ते या उन दरवाजे जे मेन फ्रेम में मथे जी तरफ़ लॻाए सघो था। ऐं इहो तव्हांखे छंछरु ॾींहुं सुबुह जो सवेल करणो आहे। साए छंछर खां इहो शुरू करणो आहे। सुबुह जो 8 जे अंदरि या शाम जो 6:30 बजे खां पोइ इहो यंत्र तव्हां स्थापित करे सघो था। इन्हनि यंत्रनि ते ओम राहवे नमः इहो जप करणो आहे राहु जे यंत्र ते, ऐं ओम केतुवे नमः इहो जप करणो आहे केतु यंत्र ते। त जीअं राहु ऐं केतु तव्हांजे मथां प्रसन्न थियनि था, त उन हिसाब सां ई तव्हांजे घर में अगरि पितृ दोष आहे त उहो बि आहिस्ते आहिस्ते घटिजी वेंदो। वॾनि खे अगरि तव्हां ॼाणे अनजाणे कॾहिं बि दुख पहुचायो आहे या उन्हनि जे दिलि खे ठेस पहुचाई आहे त उन जो बि असरु घटि थी वेंदो ऐं तव्हांजे जीवन में जेके बि रुकावटूं बाधाऊं आहिनि उहे आहिस्ता आहिस्ता घटि थींदियूं ऐं तव्हां तरक़ीअ जी ओर अग्रसर थींदव। अगरि तव्हांजे घर जो मुख्य दरवाज़ो वेस्ट डायरेक्शन यानी ओलह पासे आहे, जंहिंखे असां वेस्ट डायरेक्शन चऊं था, त इन दिशा में शनि ग्रह जो वास आहे ऐं इते तव्हांखे छंछरु ॾींहुं 8 बजे जे अंदरि या 6:30 बजे खां पोइ शाम जो इहो यंत्र तव्हां पंहिंजे दरवाजे जे मेन डोर ते अंदरां ऐं ॿाहिरां लॻाए सघो था। ऐं इन ते 2100 दफ़ा ओम शम शनैश्चराय नमः इहो जप करणो आहे। हिकु दफ़ो वरी ॿुधी छॾियो, ओम शम शनैश्चराय नमः इन जो जप करणो आहे। ऐं जीअं ई इहो जप थी वञे, इन खां पोइ कारी माए, कारा तिर ऐं कारो कपिड़ो ऐं कुझु कैश पैसा जेके 11.5 रुपयनि खां वधीक हुजनि ऐं खाइण जो तेल, इहो सभु हिकिड़े कपिड़े में, कारे कपिड़े में ॿधी करे कंहिं बि भिखारीअ खे दान करे छॾियो। ईअं करण सां तव्हांजे घर में जेके बि वास्तु जनित दोष आहिनि उहे आहिस्ते आहिस्ते कम थी वेंदा, घटि थींदा। ऐं उन खां पोइ तव्हांजे घर में अगरि का बि क्लेश आहे या धन अगरि नथो टिकजे त उन में बि तव्हांखे ॾिसण ईंदो त कुझु समय खां पोइ जीअं जीअं तव्हां हे उपाय कंदा त उन हिसाब सां तव्हांजे घर में निरंतर तरक़ी थींदी रहंदी ऐं जिते पैसो न पियो पहिरीं टिकजे उते पैसो बि टिकजंदो ऐं घर में हर व्यक्ति, हर इंसान, हर माण्हू हिक ॿिए सां प्यार ऐं मोहबत सां रहंदा। तव्हांजे घर जो अगरि मुख्य दरवाज़ो नॉर्थ वेस्ट डायरेक्शन में यानी वायव्य दिशा में आहे, जंहिंखे उत्तर ओलह वारी बि दिशा असां चवंदा आहियूं, उते जेके बि रहंदड़ आहिनि उन्हनि खे पंहिंजे मुख्य दरवाज़े ते चंद्रमा जो यंत्र लॻाइण खपे, छाकाणि त वायव्य दिशा जो अधिपति ग्रह चंद्रमा आहे, हमेशा शीतलता ॾींदो आहे, घर वारनि खे सुख शांति ॾींदो आहे। ऐं इहो यंत्र तव्हांखे सूमर ॾींहुं, साए सूमर ॾींहुं सुबुह जो सवेल ई 6 खां 8 बजे जे विच में पंहिंजे मेन डोर ते लॻाइणो आहे। ऐं इन खां पोइ तव्हांखे ओम चंद्रमाय नमः या ओम सोमाय नमः जो 1100 दफ़ा जप करणो आहे या 11 मालाऊं जप करणो आहे। ऐं अगरि तव्हां मोतीअ जी माला सां इहो जप कयो था त तव्हांजे मथां चंद्रमा जी ॾाढी सुठी कृपा थींदी ऐं तव्हांजे घर में सुख शांति ऐं ख़ुशियूं रहंदियूं। ऐं जिन बि माण्हुनि जे घर में शादीअ लाइक़ु ॿार आहिनि पर कंहिं कारणवश उन्हनि जी शादी थियण में रुकावटूं ऐं बाधाऊं अचनि थियूं त उन्हनि खे इहो जप करण खां पोइ इहो नज़र ईंदो त उन्हनि जे ॿारनि जे लाइ सुठा सुठा रिश्ता अची रहिया आहिनि ऐं उन्हनि जी सुठे जॻह ते उन्हनि जो हम सफ़र उन्हनि खे मिलंदो। अगरि तव्हांजे घर जो मुख्य दरवाज़ो उत्तर ॾांहुं आहे यानी नॉर्थ डायरेक्शन या कुबेर स्थान में आहे त उते तव्हां हिकिड़ो बुध ग्रह जो यंत्र अंदरि ऐं हिकु ॿाहिरि ॿिन्ही तरफ़ तव्हांखे लॻाइणो आहे। इहो तव्हांखे साए ॿुधर ॾींहुं करणो आहे। सुबुह जो
लॻभॻि 9 जे आसपास तव्हांखे इहो कार्य करिणो आहे ऐं इन मथां ओम बूम बुधाय नमः जो जप करिणो आहे। इहो तव्हां 1100 दफ़ा बि करे था सघो या 501 दफ़ा बि करे था सघो, इहो तव्हांजे मथां निर्भर करे थो। ऐं उन खां पोइ जीअं ई तव्हां इहो जप पूरो करे रहिया आहियो ऐं यंत्र पंहिंजे दरवाज़े ते लॻायो था, उन खां पोइ साओ गाहु या सायूं भाॼियूं कंहिं बि गौशाला में वञी करे गांइ खे खारायो। हीअं करण सां तव्हांजे घर में हमेशा श्री जी प्राप्ति हूंदी, यानी महालक्ष्मी जी कृपा रहंदी। तव्हांजे घर में निरंतर तरक़ी थींदी रहंदी, सभी माण्हू हिक ॿिए सां ख़ुशहाल रहंदा ऐं तव्हां सुखी समृद्ध जीवन जीअंदव। अगरि तव्हांजे घर जो मुख्य दरवाज़ो ईशान्य कोण, जंहिंखे असां नॉर्थ ईस्ट चवंदा आहियूं या उत्तर ओभर वारी दिशा बि चवंदा आहियूं, अगरि उन में तव्हांजो दरवाज़ो आहे त उते बृहस्पति ग्रह, जंहिंखे असां गुरु ग्रह बि चवंदा आहियूं, उन जो वास आहे। ऐं बृहस्पति ग्रह जो यंत्र तव्हांखे साए विस्पति ॾींहुं पंहिंजे मेन डोर ते अंदरां ऐं ॿाहिरां लॻाइणो आहे। इहो सुबुह जो सवेल ई 6 खां 7 जे विच में करिणो आहे ऐं तव्हांखे 333 दफ़ा इहो जप करिणो आहे। यादि रखिजो, 333 दफ़ा इहो जप करिणो आहे। 3 नंबर जेको थींदो आहे उहो विस्पति सां जुड़ियल आहे ऐं साए विस्पति ते ई तव्हांखे इहो कमु करिणो आहे। तव्हांखे विस्पति जो 333 दफ़ा जप करिणो आहे ऐं हिन जो मंत्र आहे ओम ब्रह्म बृहस्पतये नमः। ओम ब्रह्म बृहस्पतये नमः, इहो जप करिणो आहे। त इहो करण खां पोइ तव्हांखे गुड़ ऐं भुॻड़ा गांइ खे ॾेई अचणु ॾाढो ज़रूरी आहे। गांइ खे इहो गुड़ भुॻड़ा खाराए अचो। उन खां पोइ तव्हां ॾिसंदव त लॻभॻि 3 ॾींहंनि खां 3 महीननि जे अंदरि तव्हांजे घर में सुख शांति, श्रीअ जी प्राप्ति, ॿारनि में सुठा लक्षण ऐं ॿार जेके आहिनि उहे वॾनि जो अदब कंदा। तव्हांजे घर में जेके बि रुकावटूं हुयूं उहे ॾाढियूं धीरे धीरे पर हमेशा जे लाइ हटिजी वेंदियूं। ऐं उन खां पोइ जेको बि तव्हांजो बिज़नेस आहे या तव्हांजे घर में कोई बि नौकरी कंदो आहे उन में बि उनखे फ़ाइदो थींदो, पैसे में बि, धन दौलत में बि तरक़ी थींदी। ॿार जेके आहिनि पढ़ाईअ में सुठा थींदा, छाकाणि उन्हनि खे ज्ञान मिलंदो। ऐं जेके माण्हू कंहिं बि हिसाब सां ध्यानु योग वग़ैरह कंदा आहिनि उन्हनि खे बि अलॻि तरीक़े जूं शक्तियुनि जी प्राप्ति थींदी। विजय सर, मुंहिंजे मन में हिकिड़ो सुवाल पैदा थियो आहे त छा यंत्र एतिरे क़दुरु कमु कंदा आहिनि? छा यंत्रनि में एतिरी शक्ति हूंदी आहे? जी बिल्कुलु शक्ति हूंदी आहे संगीता। मां तव्हांखे ॿुधायां थो त हे यंत्र जेके आहिनि उहे असां या आम रवाज़ी माण्हू न ठाहिया आहिनि। इहे ऋषि मुनियुनि जी गहरी तपस्या खां पोइ उन्हनि खे इहे यंत्र मिलिया आहिनि ऐं इहे चवंदा आहिनि। ऐं वॾनि वॾनि अमेरिका जे इंस्टीट्यूट्स में बि इन ते रिसर्च थी रहियो आहे। जेकी एरिज़ोना यूनिवर्सिटी आहे उते श्री यंत्र ते ॾाढो वॾो एक्सपेरिमेंट थी रहियो आहे। ईअं चवनि था त श्री यंत्र जे अंदरि सॼी सृष्टिअ कीअं पैदा थी आहे ऐं कैसी ताईं हलंदी उहो सभु समायल आहे। एॾो नॉलेज आहे, उनखे डिकोडिंग हली रही आहे, अञा बि उन ते जाम कमु थी रहियो आहे। छाकाणि त असां ईअं ॾिठो आहे त असांजा जेके बि ऋषि मुनि आहिनि उन्हनि ॾाढी महिनत खां पोइ इहो ठाहियो आहे। त इन्हनि में अंदरि फिगर्स हूंदा आहिनि, इन में ट्रायंगल्स हूंदा आहिनि, त्रिकोणा हूंदा आहिनि, चौरस अलॻि अलॻि शेप्स हूंदा आहिनि ऐं इन में हिकु बीज मंत्र हूंदो आहे जेको हिकु पासवर्ड वांगुरु कमु कंदो आहे। जीअं कंप्यूटर बिना पासवर्ड जे न हलंदो आहे तीअं ई इहे यंत्रनि में ॾाढी शक्ति समायल आहे। लेकिन उन शक्तिअ जे लाइ हिकु पासवर्ड आहे जेके गुप्त हूंदा आहिनि। उहो असां टीवी चैनल जे माध्यम सां त नथा ॿुधाए सघूं, पर असां तव्हांखे अहिड़ा मंत्र ॿुधाए रहिया आहियूं जिन जे चवण सां बि या उच्चार करण सां बि तव्हांखे उन्हनि यंत्रनि जो सुठो असरु नज़र ईंदो। त इन जे करे जेके बि बीज मंत्र आहिनि असां तव्हांखे उन्हनि जा सीक्रेट्स त न ॿुधाईंदासीं, उन्हनि जे अंदरि जेके गहरा रहस्य आहिनि उहे त न ॿुधाईंदासीं, पर उन्हनि में जेके उन्हनि खां पोइ सेकंड ऑप्शन जेके आहिनि उहे मंत्र असां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं त जीअं असांजे दर्शकनि जी ज़िंदगीअ में जेके बि तकलीफ़ूं आहिनि या जेके बि दुख आहिनि उहे घटिजी सघनि ऐं उन्हनि जी जीवन जेकी आहे उहा सुठी ऐं सफली रहे। विजय सर, असां घणेई दफ़ा ॾिठो आहे त घणनि ई घरनि में कमाई सुठी हूंदी आहे, ज़ाल घोट सुठो कमाईंदा आहिनि या अगरि धंधे में हूंदा आहिनि त उन्हनि जो धंधो सुठो हलंदो आहे। चइजे त भई घर में धन जी आवक ॾाढी सुठी हूंदी आहे, उन खां पोइ बि कंहिं न कंहिं वजह सां घर में धन टिकंदो न आहे। त घर में उन्हनि माण्हुनि खे कहिड़ो यंत्र रखणु खपे जंहिंसां उन्हनि जे घर में धन टिकजी रहे
ऐं उहो यंत्र किथे रखिजे ऐं उनजी पूजा कीअं कजे उहो बि थोरो ॿुधाइजो। तव्हां इहो ॾाढो सुठो सवाल पुछियो आहे संगीता। मूं बि इहो ॾिठो आहे त जाम सुठे असामी हूंदा आहिनि, व्यापारी हूंदा आहिनि, जिन जे घर में धन न टिकजंदो आहे। हिन जा जाम कारण थी था सघनि। कंहिं प्रकार जो वास्तु दोष थी थो सघे, ख़राब कर्म थी था सघनि, या उन खां पोइ असांजे कुंडलीअ में ग्रहनि जी स्थिति या ग्रहनि जी पोज़ीशन अगरि ठीकु न हुजे, उन जे करे बि ईअं थींदो आहे। पर असां हाणे तव्हांखे इहो यंत्र ॿुधाईंदासीं जंहिंजे उपाय करण सां या जंहिंजे पूजा करण सां, जंहिंजे जप करण सां तव्हांजे घर में हमेशह बरकत हूंदी ऐं सुख शांति रहंदी। इहो यंत्र आहे श्री यंत्र। इहो सभ खां उत्तम यंत्र मञियो वेंदो आहे, सभ खां बढ़िया यंत्र मञियो वेंदो आहे। इहो यंत्र तव्हांखे विस्पति जी ॾींहुं या जुमे जी ॾींहुं रखिणो आहे ऐं इहो साई विस्पति या साई जुमे ते ई रखिणो आहे। श्री यंत्र पहिरियों गंगा जल सां ऐं गुलाब जल सां उगो। जे गुलाब जल अवेलेबल आहे त ॾाढो सुठो। अगरि गुलाब जल बि या गंगा जल अवेलेबल न हुजे या असां वटि उन वक़्तु हाज़िर न हुजे त तव्हां कचे खीर में बि 1 कलाक ताईं इन श्री यंत्र खे रखी छॾियो। कलाक खां पोइ इनखे सुठे कपिड़े सां साफ़ कयो। हिकु नंढी चांदीअ जी कटोरी रखो, या चांदी जीअं अॼुकल्ह महांगी थी वई आहे त तव्हां पंच धातुअ जी नंढी कटोरी रखी था सघो। इहो तव्हांखे कंहिं बि जनरल जेके स्टेनलेस स्टील जा दुकान आहिनि उते तव्हांखे मिली वेंदी। उते तव्हांखे कच्चा चांवर रखणा आहिनि जंहिंखे अक्षत चइबो आहे। इहे चांवर टुटल न हुजनि। 1 मुठ भर चांवर हुन में विझो ऐं उनजे मथां हल्दी कुमकुम जो 1 छींटो लॻायो ऐं 1 छींटो लॻाइण खां पोइ हुन जे मथां श्री यंत्र खे स्थापित कयो ऐं इन जे मथां कमल गटे जी माला सां ओम श्रीम नमः जो जप कयो। ओम श्रीम नमः। अगरि तव्हां पहिरीं खां ई सुठे नमूने सां जाप कंदा आहियो त हिकु मां तव्हांखे वॾो मंत्र बि ॿुधायां थो जेको तव्हांखे सिद्धियूं बि प्राप्त कराए सघंदो आहे। उहो आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसीद प्रसीद श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मये नमः। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसीद प्रसीद श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मये नमः। अगरि इहो मंत्र तव्हां कयो त तव्हांखे दैवीय शक्तियुनि जी प्राप्ति थींदी आहे। रोज़ रुगो 1 माला बि अगरि तव्हां इहे जप कयो था त तव्हांजो जेको बिज़नेस आहे उनखे कोई बि माण्हू दुनिया में न रोके सघंदो। का बि बुरी शक्ति तव्हांजे घर ॾे न अची सघंदी। तव्हां जेको बि कार्य कयो था तव्हांखे उन में हमेशह सक्सेस मिलंदी। तव्हां उन कम में वाधारो कंदव। तव्हांजो जेको जॉब आहे उन में बि तव्हांखे प्रमोशन्स मिलंदा। माना हर तरफ़ तव्हांखे सुठी सुठी न्यूज़ मिलंदी अगरि इहो वॾो मंत्र तव्हां करे सघो था। पर जेके असांजा दर्शक आहिनि जिन पहिरीं कॾहिं बि मंत्र जप न कयो आहे या उन्हनि खे एॾा वॾा मंत्र नथा करे सघनि या समय जी पाबंदीअ जे करे नथा करे सघनि त उन्हनि खे असां सिर्फ़ु एतिरी वेनिती कंदासीं त जंहिं ॾींहं ते तव्हां हे यंत्र पंहिंजे घर में स्थापना करे रहिया आहियो, पंहिंजे मंदिर में अगरि स्थापना करे रहिया आहियो त उन ते 11 मालाऊं ओम श्रीम नमः जो जप कयो। इहो तव्हांखे कमल गटे जी माला सां करणो आहे ऐं उन खां पोइ रोज़ सिर्फ़ु 11 दफ़ा सुबुह जो या शाम जो जप करणो आहे। सिर्फ़ु 11 दफ़ा। छाकाणि ईअं करण सां बि मां ॾिठो आहे त इन जो असांखे पूरो लाभ मिलंदो आहे। सिर्फ़ु एतिरो करणो आहे त टाइम हिकिड़ो रखणो आहे, समय हिकिड़ो हुजे। सुबुह जो कयो या शाम जो कयो, जेको तव्हांखे वणे। राति जो बि करे था सघो, पर सुठे नमूने सां हथ मुंहुं धोई करे या सनानु पाणी करे सुठा वस्त्र पहिरे करे तव्हांखे पूरे निष्ठा सां, पूरे विश्वास सां माता लक्ष्मीअ जो ध्यानु करे ऐं तव्हांखे इहो मंत्र चवणो आहे। ईअं करण सां तव्हां वटि हमेशह धन टिकजंदो। ऐं अगरि तव्हां इहो पंहिंजे घर में मंदिर में रखो था त सॼे घर जूं वाइब्रेशन्स ॾाढियूं सुठी थी वेंदियूं। उते हिकदमि सुठी ऊर्जा ऐं शक्तिअ जो निर्माण थींदो। ऐं अगरि तव्हां वटि धन नथो टिकजे ऐं तव्हां धन जे लाइ ई सिर्फ़ु इनखे पंहिंजे घर में आणणु चाहियो था त इन यंत्र खे तव्हां पंहिंजे घर जे तिजोरीअ में रखी सघो था। ऐं तिजोरीअ में रखण सां तव्हांजे घर में जेकी बरकत ईंदी उहा ॾिसण लाइक़ु हूंदी। अगरि तव्हां 8
हैड जूं गड़ियूं बि इन सां गॾु रखो त पोइ तव्हां मूंखे फोन करे पाण ॿुधाईंदा त असांखे हेॾो फ़ाइदो थियो आहे, असांजे ज़िंदगीअ में जेके बि तकलीफ़ूं आहिनि, मुश्किलातूं आहिनि, उहे सभु घटि थी वियूं आहिनि ऐं असां हमेशह तरक़ीअ ॾे वधी रहिया आहियूं।